खैबर मां ख़बर ईंदा समूह पेट्रोल पंप जे साम्हूं टंडो आदम का मुसाफ़िर सुजुकी TCS वैन खैबर टंडो आदम मोड़ वटि सुजुकी के आमू साम्हूं टक्कर लगण सबब सुजुकी कल्टी थी पई। सुजुकी ड्राइवर दिलू मला समेत सवार मुसाफ़िर टंडो आदम का खैबर वेंदड़ नवीद आचर भील अनवर गुलाम नबी संजरानी ऐं आचर भील जी घरवारी ऐं संदसि ॿ मासूम ॿारड़ा ज़ख़्मी थी पिया। हादसे वारी जाइ ते खैबरानी पुलिस पहुची TCS वैन खे तेविल में वठी छॾियो ऐं सुजुकी टैक्सी ड्राइवर दिलू मला मीडिया खे चयो त आउं टंडो आदम खां लोकल मुसाफ़िर किरायो कंदे पिया आयसि त खैबर समूह पेट्रोल पंप वटि तेज़ रफ़्तारी सबब वैन मोड़ कटींदी अची सुजुकी में लॻी पई ऐं ज़ख़्मियुनि खे पुलिस मेडिकल लेटर ॾेई तालका अस्पताल रेफर कयो वियो। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।